नाज़रीन ख़बर शामिल कयूं था माझंद शहर में जिते पुलिस वही कार्रवाई कंदे रूपोश इनाम याफ्ता जवाबदार गिरफ़्तार करे वरतो है। अहम खबर ॾियूं पिया तव्हांखे माझंद शहर में जिते पुलिस वही कार्रवाई कंदे रूपोश इनाम याफ्ता जवाबदार हमज़े खोसे के गिरफ़्तार करे वरतो है, जॾहिं त हमज़े खोसे ते 4 लाख रुपया इनाम पिण रखियल हो। अहम खबर ॾियूं पिया तव्हांखे माझंद शहर में जिते पुलिस कार्रवाई कंदे रूपोश जवाबदार हमज़े खोसे के गिरफ़्तार करे वरतो है। वधिक तफ़सील ॾियण लाइ असां सां माझंद सिटी में लाइन ते मौजूद है सब इंस्पेक्टर नसरुल्लाह सोलंकी। जी नसरुल्लाह सोलंकी साहब, ॿुधाइजो त इहा की कार्रवाई थी है? पंहिंजे एसएसपी साहब जामशरो मिस्टर अनवर सगरान साहब जी जेको आहे सो हुकूमत हुनजी इंफॉर्मेशन तहत एसएचओ मोहम्मद सादिक सोलंकी इंस्पेक्टर ऐं हुन असांजी जेको आहे सो पंहिंजी पुलिस जी टीम वर्क में जेको आहे सो माझंद खां कच्चे जे इलाइक़े में बदनमा जमा धारियल हमज़ो खोसो खे जेको आहे सो बंदूक समेत गिरफ़्तार कयोसीं ऐं जेको आहे सो हुनखे खणी आयासीं पंहिंजी हिफ़ाज़त में पीएस माझंद ते। जी जी हा, पीएस माझंद ते खणी आयासीं। जेको आहे सो हुते वरी एसएसपी साहब असांजे मिस्टर अनवर सगरान साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं जेको आहे पंहिंजे तरफ़ खां 1 लाख जो इनाम जो ऐलान कयो ऐं हुन सां गॾु सीसी सर जो जी बाक़ी ॿियो जेको हुनजे मथां इनाम रखियलु आहे 4 लाख रुपया सिंध हुकूमत जी तरफ़ खां हुनजी रिकमेंडेड करे आईजी साहब ॾे जेको आहे सो मोकिलींदो। वॾी महिरबानी। सब इंस्पेक्टर नसरुल्लाह सोलंकी माझंद में अपडेट करे रहियो। नाज़रीन जिते पुलिस वही कार्रवाई कंदे रूपोश जवाबदार